You are watching 2 PM Bulletin. रूस जा ॿिए ॾींहुं बि यूक्रेन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमला जारी। पहिरें ॾींहुं थियल हमले में फ़ौजियुनि ऐं आम शहरनि सूधो मार्च वेलनि जो अंगु वधी 137 थी वियो। यूक्रेनी सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की चयो आहे त दुश्मन जी फ़ौज कीव ताईं पहुची चुकी आहे। रूस सां वेढ़ में यूक्रेन खे अकेलो छॾियो वियो आहे। यूरोप जे 27 सरबराहनि खां पुछो त यूक्रेन नेटो में शामिल थींदो। हर को डिॼे थो ऐं को बि जवाबु नथो ॾिए, पर असां डिॼण वारा न आहियूं। रूस तरफ़ां यूक्रेन ते हमले बाद सदर पुतिन ख़िलाफ़ मुज़ाहिरा शुरू थी विया। मुज़ाहिरीन यूक्रेन ते रूसी हमले जी मुख़ालिफ़त कंदे सदर पुतिन खे हिटलर करार ॾेई छॾियो। मॉस्को खां सवाइ सेंट पीटर्सबर्ग सूधो मुख़्तलिफ़ शहरनि में बि वॾे अंग में माण्हू रस्तनि ते निकिरी आया। सदर पुतिन खां यूक्रेन सां जंग फौरी ख़तमु करण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम, मैं हूं मोहम्मद साकिब किरियो, मैकेनिकल इंजीनियर। मेरा ताल्लुक़ है सिंध के डिस्ट्रिक्ट नौशहर फरोज से। हम यहाँ आए थे एज अ मैकेनिकल इंजीनियर यूक्रेन में, और हम 3 पाकिस्तानी इंजीनियर्स हैं। कल से हालात बहुत ही टेंस हो गए यूक्रेन में, जिस तरह मीडिया बता रही है। तो हमने पाकिस्तान एम्बेसी से भी रब्ता किया, ऐसे कोई हमें अच्छा रिस्पॉन्स नहीं मिला, बैड रिस्पॉन्स मिला। तो हम ये वीडियो में पाकिस्तान मीडिया के थ्रू रिकॉर्ड करवाना चाहता हूँ, ताकि उनको पता चले कि हम 3 पाकिस्तानी इंजीनियर्स यूक्रेन में स्टक हैं। जज़ाकल्लाह। यूक्रेन में छिकतान बाद सिंधवासी शागिर्दनि सूधो केतिराई पाकिस्तानी फाथल। भेरिया रोड वासी मैकेनिकल इंजीनियरिंग जे शागिर्द साकिब हुसैन कीरियो तरफ़ां यूक्रेन मां वीडियो जारी। शागिर्द जो चवणु आहे त राब्ता करण बावजूदि पाकिस्तानी सफ़ारतखानो का बि मदद नथो करे। यूक्रेन में फाथल पाकिस्तानियुनि खे ॾे वापसि उमाणण जे लाइ उपाउ वठण जो मुतालबो। यूक्रेन जे गादियावारी शहर कीव में ज़मीनी हमले जो ख़दशो। पाकिस्तानी सफ़ारतखानो पोलैंड जी सरहद भरिसां वाक़िए तेरनोल शहर मुंतक़िल। पाकिस्तानी सफ़ारतखाने जी इख़्तियारनि जो चवणु आहे त यूक्रेन में समूरा पाकिस्तानी महफ़ूज़ आहिनि। शागिर्दनि सूधो फाथल पाकिस्तानी तेरनोल शहर पहुचनि, जिते संदनि रिहाइश जा इंतज़ाम कया विया आहिनि। पंजाब जी वॾ वज़ारत खां घटि का बि शइ न घुरिजे। काफ लीग अॻूणे सदर आसिफ ज़रदारी अॻियां चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो। ज़रियनि मूजिबि काफ लीग अपोज़िशन खां पंजाब जी वॾ वज़ारत घुरंदी, वाज़े कयो त इन खां घटि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। काफ लीग वॾ वज़ारत मिलण ते पंजाब ऐं मर्कज़ में इन हाउस तब्दीली जे लाइ हिमायत जी ख़ातिरी कराए छॾी। काफ लीग फौरी तौर आम चूंडुनि जी मुख़ालिफ़त कंदे चयो त ज़रूरी हुजे त क़ौमी असम्बली जूं चूंडूं करायूं वञनि। सूबाई असम्बलीज़ खे मुदो पूरो करणु घुरिजे। आसिफ ज़रदारी जी आगाही बाद नवाज़ लीग तरफ़ां काफ लीग जी शर्तुनि ते मुशावरत जारी। रुगो सियासी मुलाक़ातुनि में रुधल हूंदासीं त अवाम जो सियासतदाननि तां एतमाद खॼी वेंदो। बेरोज़गारी ऐं मुआशी मसइला हल न कया त सभिनी जी सियासत ख़तमु थी वेंदी। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं फज़लुर रहमान घर अची मुलाक़ात कई, जिन में हर क़िस्म जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी। वरिह पुराणनि वाक़िअनि सां गॾु नवाज़ शरीफ जे मामले ते बि तफ़सील सां ॻाल्हियूं थियूं। मुलाक़ातुनि में कुझु तजवीज़ूं बि गौर हेठि आयूं, जिन जो ज़िक्र करणु वक़्त खां अॻु हूंदो। जेके असांजी ख़िदमत कनि था, उन्हनि जा मसइला बि ॿुधणु घुरिजनि। पार्लियामेंट जो फोरम मौजूद आहे। सियासी पार्टीज़ अदालत जो दर खड़काइण बदिरां पार्लियामेंट में वञनि। सियासी पार्टीज़ गैर ज़रूरी शयूं अदालत में न आणनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ नवाज़ लीग जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतहर मिनल्ला चयो त सियासी पार्टीज़ तरफ़ां अदालत अचणु मजलिस शूरा जी बेतौक़ीरी बराबरि आहे। पार्लियामेंट जा तमामु वॾा इख़्तियार आहिनि, उहा आइन में तरमीम करे सघे थी। असुल स्टेक होल्डर्स ऑर्डिनेंस खे चैलेंज कयो आहे।
अपोजिशन वटि सेनेट में अक्सरियत आहे, उहे मजलिस शूरा खे मज़बूत कनि। पीपल्स पार्टी खे जितां वोट्स नथा मिलनि उते बि झंडा लॻाए रहिया आहिनि। कराची में मौजूद वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदे चयो आहे त असां पुरअमन माण्हू आहियूं, पंहिंजो पैगाम अवाम ताईं पहुचायूं था। अवाम लाइ आवाज़ उथारणु असांजो जमहूरी हक़ आहे। शहर में पीटीआई वर्कर्स खे झंडा लॻाइण खां रोकियो वियो आहे। पीपल्स पार्टी हाणे खां ई ख़ौफ़ ऐं परेशानी जो शिकार आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया ज़रिए कारकुननि खे हिसाइण न ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी जे टिकसाटनि खां डिॼण वारा न आहियूं। सुभाणे 12 वॻे घोटकीअ खां मार्च जी शुरूआत थींदी। शाह महमूद कुरैशी घोटकीअ मां मार्च में शामिल थींदो। अली ज़ैदी जी ॻाल्हियुनि जो को बि सिर पेर नाहे। ख्वाब ॾिसण ते का बि पाबंदी नाहे। पीटीआई में मुतहिदा जी सियासत जो अंदाज़ मुंतक़िल थी रहियो आहे। ॿई जमातूं झेड़ा कराइण जी साज़िश कनि थियूं। सूबाई वज़ीर सईद गनी पीटीआई ऐं मुतहिदा ते तनक़ीद कंदे चयो आहे त लॉन्ग मार्च जूं भरपूर तयारियूं जारी आहिनि। अॼु बि बिलावल हाउस खां बाज़ार क़ाइद ताईं जागरता रैली कढी वेंदी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीपल्स पार्टी जा झंडा ऐं बैनर्स लाथा वञनि था, पर असां ख़ामोश आहियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सिंध में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण जी मुहिम जो इफ़्तिताह। कराचीअ में वॾे वज़ीर ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण बाबति तोहफ़ा ॾिना। सिंध में 28 फरवरी खां 6 मार्च ताईं जारी रहंदड़ मुहिम में 1 करोड़ ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध में जुलाई 2020 खां हेल ताईं पोलियो जो हिकु बि केस ज़ाहिर न थियो। पोलियो ऐं हेल्थ वर्कर्स जी महिनत सां सूबो पोलियो खां पाक रहियो। हलंदड़ साल ॿियों भेरो सॼे मुल्क में मुहिम शुरू कई पई वञे। वालिदेन खे अपील आहे त पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा लाज़मी पीआरनि। कराची जे क्लिफ्टन कंटोनमेंट बोर्ड में पाणीअ जी अदम फराहमी ऐं चार्जिस उगाड़ी तां पैदा थियल तकरार वधी वियो। अॻूणो अटॉर्नी जनरल अनवर मंसूर ख़ान कंटोनमेंट बोर्ड ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। अदालत सेक्रेटरी दिफ़ा, डायरेक्टर मिलिट्री लैंड ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी कंदे 22 मार्च ते जवाब तलब करे वरितो। अनवर मंसूर ख़ान मुहक़िक़ इख़्तियार कयो त सीबीसी चार्जिस बिना पाणी ॾियण जो पाबंद आहे। मूंखां पैसा वठण बावजूदि पाणी नथो ॾिनो वञे। अदालत तरफ़ां सीबीसी ऐं डीएचए खे अनवर मंसूर ख़ान खे पाणी फ़राहम करण जी हिदायत। ऐं टंडो अलहयार भरिसां ज़ाल खे परचाइण लाइ वियल नौजवान साले हथां क़तल। ॻोठ पीर मोहम्मद चाचक में नौजवान मोहम्मद बरात बंदूक जा फायर हणी क़तल थी वियो। लाश इस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। वारसनि जो चवणु आहे त नौजवान पेकनि में तरसियल ज़ाल खे वठण वियो हो, जिते सालनि खेसि क़तल करे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।